नाज़िर बिन कासिम भरसा पीर सरहदी जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे, जे सबब शागिर्द पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था रब नवाज़ मस्तोई जी ही रिपोर्ट। बिन कासिम के इलाइक़े पीर सरहदी गोठ में स्कूल में मौजूद आहियूं। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी सिंधी स्कूल सनड़ो में मौजूद आहियूं। इन स्कूल की बुनियादी सहूलतन खां महरूम है। इन जदीद दौर में भी हितों जा ॿार शागिर्द आहिनि उहे पट ते वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। अचो तो इन ॻोठाणनि खां पुछा कयूं वधीक त हिननि जो छा चवणु आहे। हिते देश सनड़ो हिते दरगाह सनड़ो आहे, उन जे नाले सां हिन स्कूल जो गवर्नमेंट बुनियाद विधो। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सनड़ो पीर सरहदी गोठ। ही स्कूल पहिरीं मथे हिकिड़ी पहाड़ी हुई चोटी, उन ते जेको सो 1932 में क़ाइमु कयो वियो। पोइ जीअं त हालतनि वक़्तनि जे वधंदे वधंदे उहो स्कूल जेको तबाह थी वियो, उन जी बिल्डिंग किरी वई। पोइ उन खां पोइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे 1975 में असांखे हीअ नई बिल्डिंग मिले, ऐं जंहिंमें कमरा वग़ैरह त असांखे बंज मिली विया। पर हाणे लाज़मी वक़्तनि जे हिसाब सां उहे शयूं सलामत नथियूं रहनि। वरी वक़्तनि जे हिसाब सां उहे टुट फुट थी वेंदियूं आहिनि। जीअं असां वटि पहिरीं फर्नीचर बि हो, ऐं फर्नीचर बि चोरी जे कुझु नज़र थी वियो जीअं वेकेशन जे दौरान। बाक़ी उन खां पुठियां पोइ मूं वरी तालीम खाते वारनि खे लिखियो ऐं उन्हनि खे सर्वे बि करायमि। बनाई वही है। उन खां पोइ हिते बाक़ाइदा तालीम हले पई। स्टार्ट में तक़रीबन 2004 जी ॻाल्हि आहे। उन टाइम ते ॿारनि जो रेशियो भी ज़्यादा हो, पढ़ाई माशाल्लाह अहिड़ी हुई, टीचर भी ज़्यादा हुआ। 5-6 टीचर हूंदा हुआ हुन टाइम। हाँ हिन टाइम ते हिकिड़ो हेड मास्टर, हिकिड़ो मां नायब मास्टर आहियां जेको जामकोट खां ईंदो आहियां। हिते बाक़ाइदा पढ़ाई हले पई। पढ़ाई बिल्कुलु ॿारनि खे ॾींदा आहियूं, पंहिंजे टाइम ते ईंदा आहियूं, टाइम ते छुटी कंदा आहियूं, हे ॿारनि ते तवजा ॾींदा आहियूं। लेकिन हिते जे ॻोठाणनि जो को बि ताउन न आहे असां सां। असां टीचरनि सां बिल्कुलु ताउन न आहे। असां कहिड़े तरीक़े मीटिंग घुराईंदा आहियूं, मीटिंग में बि न ईंदा आहिनि। असांजी ॾाढी कोशिशि हूंदी आहे भई अचनि मीटिंग में अचनि, उन्हनि खे सम्झायूं। ऐं ॻोठ जा इन नज़दीकी ॻोठ जा ॿार बिल्कुलु घटि आहिनि। बाक़ी त मदरसे वग़ैरह हिते पढ़ंदा आहिनि ॿार, उहे बि अची हिते पंहिंजी तालीम हासिलु कंदा आहिनि, डेली पंहिंजो ईंदा आहिनि। ज़्यादा ॿार जेको मदरसे वग़ैरह हिन पासे जा ॿार ज़्यादा हिते तालीम हासिलु करे रहिया